असांजो शहर केटी बंदर जेको 2 महीननि खां मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुते जी आवाम ॾाढी परेशान आहे। हुते जी आवाम हर के में अखियूं रखियो वेठी आहे। मेरे मौला करम हो करम, मेरे मौला। हुते जी आवाम खे को रिलीफ कोन मिलियो आहे, हुते जी आवाम खे को फंड कोन मिलियो आहे। याद करते हैं हम, तुमसे फरियाद करते हैं हम। असांजो वीडियो बनाने जो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे। असीं को रिपोर्टर या असीं को सियासतदान कोन आहियूं। असीं इंसान आहियूं ऐं उहे असां वांगुरु इंसान आहिनि। असां चाहियूं था त असांखे ही असांजो वीडियो काफ़ी हले थो, काफ़ी दोस्त असांखे ॾिसनि था। उन्हनि खे गुज़ारिश था करियूं त महिरबानी करियो ही वीडियो ज़्यादा खां ज़्यादा शेयर करियो, ताकी केटी बंदर जी आवाम जेकी हींअर ॾाढी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रही आहे, तिन जो को धणी साईं निकिरे, तिन खे को रिलीफ मिली सघे, तिन खे को फंड मिली सघे। हिते जी आवाम ॾाढी परेशान आहे ऐं हिकु ॿीहर वरी बि चवंदुसि त महिरबानी उन्हनि जी अवां सपोर्ट करियो, उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई ॾियो, उन्हनि जी मदद करियो। उन्हनि सां जेको तव्हां खां पुॼी सघे थो उन्हनि जी मदद करियो। असां खां जेकी पुॼी असां वीडियो ठाहिण जो मक़सदु रखी करे निकितासीं पंहिंजे शहर मां केटी बंदर। लेकिन केटी बंदर बि असांजो शहर आहे, साहेली इलाइक़ो आहे। उते पाणी तमामु घणो आहे। बारिश जे करे तमामु परेशान आहिनि, जेका पंहिंजा घर, पंहिंजा हंध, पंहिंजा बिस्तर उते पंहिंजा छॾे करे हिकु रोडनि ते अची विया आहिनि। त ही असां 2 महीननि खां बारिश जो पाणी जेको हिते जमा थी चुको आहे, तव्हां असांखे ॿुधायो त हितां अचण वञण जो बि रस्तो तव्हांखे कोन मिलियो आहे। ऐं पाण हींअर हितां पाणी मां आयो आहियां। पोइ तव्हां ही खाधे पीते जो सामान तव्हांखे किथां पियो मिले, छा पियो गुज़रे, तव्हां सां कीअं ज़िंदगी पिया गुज़ारे? साईं असीं जेको टे टाइम मानी खाइण वारी टाइम जे ज़िंदगी तमामु तकलीफ़ सां कढूं पिया। 2 ॾींहं बुखिया पिया आहियूं। हिकिड़ो ॾींहुं यार दोस्तनि खां हितां हुतां पटियो सटियो मिली हिकिड़ो टाइम खियूं था, 2 टाइम वेठा आहियूं। पोइ हीअ टाइम पिया कढूं। हाणे छा करियूं? असां के पंहिंजा असांजी सार कोन लधी आहे, न अमदाद वग़ैरह मिली आहे, या दुकान तां कर्ज़ु खणंदा आहियूं, या ठलो रोड ते बेरोज़गार ते वेठा आहियूं, बुखियो पेट। पोइ हाणे लाज़मी किथां पट सट करे मिड़ी जान पिया हलायूं। ऐं ढोर ढगा जेको सो पिया असांजा बि ॾिसो पिया आहियूं त रोड ते बुखिया बीठा आहिनि। केट में ते जे वांदा आहियूं त गा करियो ॾियूं, जे भला को ॿनी कोन्हे असांजी कोन्हे आई जेको असीं डोड़ी पंहिंजे ज़मीनदारी मां करी वञूं। बाक़ी को डोड़ाई छंदो आहे, को कहिड़े हिसाब ते करे, को माना तड़ी ॾे, छा बि करे बेइज़ती करे। पर हाणे इहा मिड़ी ज़िंदगी पिया कढूं, हाणे छा करियूं असीं? मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। त तव्हां ॾाढी मुश्किलातुनि सां गुज़ारे पिया, पूरो ॻोठु पाणी हेठां आहे। पोइ जेको राति जो सुम्हण जो टाइम आहे, छा रोडनि ते सुता पिया हूंदा आहियो? हाणे छा करियूं, मजबूरी आहे। पोइ रोडनि ते मारी हणी सुम्हण त तव्हां पाण ॾिठो हूंदो त मारी लॻी पई हुई। रोडनि ते असीं सुम्हंदासीं। पाण बचा त माण्हू गप में कोन विहारींदो, न को पाणी में विहारींदो। तेरे कब्ज़े में है दो जहां, सब पे तू ही तो है मेहरबान। हम तेरे दर से जाए कहाँ, तू ही सुनता है सबकी सदा, तू ही। केटी बंदर जो साहिली इलाइक़ो जिते तमामु मुश्किलातुनि सां हिननि जी ज़िंदगी गुज़रनि पियूं। त हिननि जी ज़िंदगी कुझु इन तरीक़े सां तव्हांखे ॾेखारीसीं त न हिननि जा रोडनि, न हिननि जा रस्ता आहिनि, हर शइ हिननि जी बंदि थी पई आहे। हीउ पूरो ॻोठु आहे, तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में त 2000 माण्हू हिन ॻोठ में रहनि पिया, जिते का सहूलियत कोन आई आहे ऐं ना ई को वस वारो हिननि जी मदद कई आहे।
के मदद जे लाइ त ठहियो असांजा जेका माण्हू ईअं मरी विया नलका बलका सभु ॿुॾी गर्क थी विया आहिनि। हाणे तेल जेॾो बुबे जेॾो पाणी बनी जिते नलका लॻा पिया उते माना तेल जेॾो पाणी बीठो आहे उते नलको बि गर्क थी वियो। ऐं पाणी बि पीअण लाइ सवलात कोन्हे, हर शइ जी सवलात कोन्हे। बुखियो पेट पोइ ठला वेठा आहियूं, गुॾ पेट खे ॾेयो पोइ हाणे केॾा भॼूं। जो तेरा एक इशारा मिले तू करे जो मेहरबानियां दूर हो जाए हर एक गम मेरे मौला करम। तव्हां हिननि जा वीचार ॿुधा त ॾाढा परेशान आहिनि, हिननि जो को धणी सां ई कोन थो निकिरे। त महिरबानी करियो, असां वस वारनि खे चऊं था त महिरबानी करे इंसानियत जे ख़ातिर हिननि जी मदद कई वञे। थैंक यू सो मच।